ऐं सैमजा शेर उमरकोट खां एडवोकेट दिलीप कुमार ओड लिखी ॾिए थो नज़म। जे असांजो हाल साॻियो हूंदो त सम्झो साल साॻियो हूंदो। जे असांजो हाल साॻियो हूंदो त सम्झो साल साॻियो हूंदो। जे असांजे सुरवीर ते फाटल कपिड़ा हूंदा ऐं असांजा तन उघाड़ा हूंदा ऐं असांजा बचा बेडो मारिया वेंदा ऐं वॾेरनि जा माण्हू ॾुआरी हूंदे बेडोई करार ॾिना वेंदा। जॾहिं सूर साॻिया हूंदा त सम्झो त ज़माना साॻिया हूंदा। जे असांजो हाल साॻियो हूंदो त सम्झो साल साॻियो हूंदो ऐं असांजा बचा बुख में मरंदा ऐं अमीरनि जा कुता ठठ कंदा त सम्झो साल साॻियो हूंदो। जे असांजो हाल साॻियो हूंदो त सम्झो साल साॻियो हूंदो। एडवोकेट दिलीप कुमार ओड उमरकोट खां लिखी ॾिए थो।